जिला जेकाबाद सिंध क़ौमी कॉन्फ्रेंस सिंध यूनाइटेड पार्टी तरफां पाकीज़ा बैंक हाल में मुनक़द कई हुई, जंहिंमें सिंध यूनाइटेड पार्टी जिला जेकाबाद सदर मकबूल अहमद लाशारी, जनरल सेक्रेटरी फिदा हुसैन लखन, तालका सदर साजिद अली हिंद, तालका जनरल सेक्रेटरी आशिक हुसैन बुढ़ो, मोहम्मद आलम दश्ती, अब्दुल हमीद सिंधी ऐं ॿाहिरां आयल मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह, सीनियर नायब सदर रोशन अली बुढ़ो, नायब सदर सिंध अमीर आज़ाद पंवर प्रेस कॉन्फ्रेंस में उन्हनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त सिंध सां हमेशह वफ़ाक़ नाजाइज़ियूं कयुनि, जेका सिंध ते धाड़े बराबरि आहे। असां सिंधी गैरतमंद आहियूं। असां पंहिंजे सिंध जे माण्हुनि में शऊर पैदा करण जे लाइ सिंध जे हर हिकु शहरनि में सिंधी क़ौमी कॉन्फ्रेंसूं कंदासीं ऐं असां पंहिंजा जाइज़ हक़ूक़ हासिल कंदासीं। वधीक उन्हनि असांजे आवाज़ सिंध न्यूज़ जे नुमाइंदे वसीम इक़बाल सां ॻाल्हाईंदे छा चयो, अचो त ॾिसो हिन वीडियो रिपोर्ट। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांजे चैनल जे तवसुल सां मां तव्हांखे अर्ज़ु कयां त जेका ही सिंध जे अंदरि सॼी सिंध में सिंध यूनाइटेड पार्टी जेका ही क़ौमी कॉन्फ्रेंस जो जेको आहे सो कोठायूं वञनि थियूं पूरी सिंध जे अंदरि, ठीकु आहे। हर हिकु डिस्ट्रिक्ट में सिंध यूनाइटेड पार्टी जेका क़ौमी कॉन्फ्रेंस जी जेका अॼु जी जेका ही क़ौमी कॉन्फ्रेंस आहे जेकाबाद जे अंदरि, हिन जो मेन जेको मक़सदु आहे त तव्हां ॾिसो त उनवान ई असांजो इहो आहे त सिंध जे अंदरि जेके चैलेंजिस ऐं जेके थ्रेट्स, उन हवाले सां असीं जेको आहे माण्हुनि में जी को नोटिस वठण लाइ तयारु कोन्हे, कई एतिरा एहतजाज थिया आहिनि ऐं को नोटिस नथो वठे। सभु शयुनि ते असां उनजी निशानदेही कयूं पिया ऐं इनशाअल्लाह जीअं मां चई वियुमि त हिनखे ज़रूरु तहरीक में तब्दील कंदासीं ऐं इहे ज़्यादतियूं जेके आहिनि इहे तमामु बर्दाश्त करण जहिड़ियूं न आहिनि। भली निंड सुतल हुजनि ऐं ही भली करप्शन में पंहिंजो मगन लॻा पिया आहिनि। मक़सदु इहो हुयो त सिंध में जेके मसइला आहिनि, जेके चैलेंजिस उन्हनि जो कीअं उनखे हल कजे। त इन जे करे सुञाण धुरियुनि खे असीं अॻु में ई जेको आहे इल्तिजाम कंदा आया आहियूं त जॾहिं तक सुञाण धुरियूं ऐं सिंध दोस्त धुरियूं जेको आहे सुजाग थी करे पंहिंजे वसीलनि ऐं पंहिंजे हक़ जी वारसी ऐं मालिकी न कंदियूं त ईअं मुमकिन न आहे जो अकेले सिर्फ़ु कोई जेको आहे जंग फता करे। हीअ बिल्कुलु हिकु वॾो चैलेंजिस आहे, हिकु खाना जंगीअ जी तरफ़ां धिकिजी चुका आहियूं ऐं हिन